साईं हज़रत शाह साहब, साईं साले शाह साहब, ऐं या सभु सेवण जा दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जीअं सिंध, जीअं मुंहिंजो रहबर साईं जीअं सही। दोस्तों, नंढड़ा हूंदा हुआसीं त हिकिड़ो ॿियो माहौल हूंदो हो। चवंदा हुआ त बाबा फलाणो माण्हू शरीफ़ आहे, फलाणो माण्हू वॾो माण्हू आहे, फलाणो माण्हू अशराफ़ आहे। नंढड़ो हूंदो हुउसि त ॻोठ में वेंदो हुउसि त ॻोठ में चवंदा साईं फलाणो माण्हू शरीफ़ आहे, हिन जो घरु ॾाढो शरीफ़ आहे। बाबा शराफ़त सां छा मुराद? त मुराद ॿुधाईंदा हुआ घर में अंदरि 5 ॿार आहिनि, 5 ई कमाइनि था, 5 ई रोज़गार कनि था, रोटी रोज़ी वारा शरीफ़ माण्हू। वरी कुझु दौर आयो, इल्मु वधियो त चवणु लॻा बाबा ही अञा वधी विया आहिनि, पढ़ी लिखी विया आहिनि, ही किताबनि सां हिननि खे मोहबत आहे। इहो बि हिकिड़ो दौर आयो। वरी हिकिड़ो दौर आयो, वरी चवणु लॻो बाबा हिननि खे नौकरियूं मिली वियूं, पढ़ी लिखी विया, नौकरियूं करणु लॻा, वॾा माण्हू थी विया। हाणे वॾे माण्हू थियण जी निशानी छा बनाई वई आहे? असांजा ही जेके सो कॉल्ड जेके सियासतदान आहिनि, जेके हुकुमरान आहिनि, इन्हनि कहिड़ी चालाकीअ सां या केॾी बेईमानीअ सां वॾे माण्हू जी निशानी छा बनाई आहे? हिकिड़ो दौर हूंदो हो जॾहिं को रिश्वत खाईंदो हो, को करप्शन कंदो हो त लिकी कंदो हो, ऐं अगरि केरु कंदो हो त सभु चवंदा यार हिन जे घर न वञा, इहो सुठो माण्हू न आहे। हाणे इहा शइ जेकी करे थो वॾो माण्हू आहे। हाणे उहा शइ जेको करे थो वॾो माण्हू आहे। जेतिरो वॾो करप्ट, जेॾो वॾो ठग, जेॾो वॾो फोरू, ओॾो वॾो सुठो माण्हू। केॾी न अफ़सोस जी ॻाल्हि आहे, केॾी न अफ़सोस जी ॻाल्हि आहे। इहो वञी मयार बचियो आहे असांजे समाज। पूरे पाकिस्तान में इहो हाल आहे, पर सिंध त हर जाइ ते अलॻि आहे। ईसा पघारे चयो न त तव्हां पंजाब मां निकिरो गाॾीअ में, साॻी स्पीड ते अचो, सुम्ही रहो पोइ सीट ते, जीअं ई तव्हांजो मथो भित में लॻे गाॾीअ में सम्झी वञिजो सिंध अची वञे। ईअं ई अथव, ईअं ई अथव। कराची खां कश्मीर ताईं छा न कयो आहे हिन पीपीआ, छा न कयो आहे हिन पीपीआ। जेके शहर थोरा घणा आबाद आहिनि, जे कराची जी मिसाल ॾींदा आहिनि, त कराची खे ठाहिण वारा के पीपला न हुआ, कराची खे ठाहिण वारा ॿिया हुआ। पारसी हुआ, गुजराती हुआ, उते पहिरीं जा माण्हू हुआ जिन कराची खे ठाहियो। हिननि सिंधी हुअण खे हिकु गार बणाए छॾियो आहे शहरनि जे अंदरि। आऊं पाण कराचीअ में वॾो थियो आहियां, कराचीअ में वॾी ज़िंदगी में गुज़ारी आहे। तव्हां यकीन कयो, ओ माण्हू जेको कराची जो आहे, जंहिंजी आम सिंधीअ सां वाबस्तगी न आहे, ओ सिंधी थियण खे गार थो सम्झे, ओ सिंधी थियण खे ख़राब थो सम्झे। ऐं मूंसां हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो थियो। हिकिड़ो माण्हू मिलियो, हुनखे ख़बर न हुई सिंधी असांजी 5-6 महीना दोस्ती, 5-6 महीना गुज़रिया। हिकिड़े ॾींहुं वेही गिलाऊं कई पे सिंधियुनि जूं। मूं यको ॿुधोमांसि, ॿुधण खां पोइ ॿुधायोमांसि, मुंहिंजो ख़बर थी सिंधी आहियां। चीना मूंखे ख़बर न आहे। थोरो परेशान थियो, परेशान थियण खां पोइ चयईं त जेको मूं चयो उहो मूं चयो, ऐं वापसि लफ़्ज़ कोन वठंदुसि, तव्हां सभु सिंधी अहिड़ा आहियो। ऐं जॾहिं माना पुछी वई छो असीं अहिड़ा आहियूं, त हुनजी सॼी डेफिनेशन पीपलनि जेको कयो आहे उहो आहे। हर शहर सां ज़ुल्म, हर शहर में धाड़ो, हर ॻोठ सां धाड़ो, हर शहर में धाड़ो। ऐं तव्हां पाण सोचो, जॾहिं ही माण्हू पंहिंजनि शहरनि, पंहिंजनि ॻोठनि खे तबाह करे वरी ॿियनि शहरनि में, जिन शहरनि सां हू खटे कोन आहिनि, उते वञनि था, त छा तासुर पए थो? हू सम्झनि था बाबा आम सिंधियुनि खे खटाए ते उमाणियो आहे, ऐं हाणे ही असांखे तबाह करणा आहिनि। इहा ई वजह आहे त सिंधी हिकिड़ी गाड़ बनाए छॾी आहे हिननि पीपलनि, सची बची हिकिड़ी गाड़ बनाए छॾी आहे। तव्हां भले कुझु बि कयो, माण्हुनि खे सम्झायो, नथा सम्झनि। सवेर इहा बि ॻाल्हि मेंशन थी त जंहिं महिल चवंदा त सिंध जी पहिरियों नंबर जमात आहे, त इलेक्शन कमीशन जा रिज़ल्ट ॾिसो त सही। 36 लख वोट मिलिया आहिनि पीपल्स पार्टी खे 2018 जी इलेक्शन में, ऐं पीपल्स पार्टी मुखालिफ़नि खे 62 लख वोट मिलिया आहिनि। त मूंखे ॿुधायो कीअं आया, या कीअं आहे नंबर 1 पार्टी? रुगो 2 सेक्रेटरियुनि जा, रुगो 2 राज़ जा। हिकिड़ो राज़ आहे तकबंदनि में शरारतूं, ॿियो आहे बूट पॉलिश। हिननि खां वधीक को बूट पॉलिश करण वारो आहे ई न।
ॾिसो न केॾो मयार असां वटि किरी पियो आहे जो असीं चवंदा आहियूं यार सियासत ॼाणे थो ज़रदारी ॼाणे थो माना असां हराम पाई खे सियासत नालो ॾेई छॾियो माना असां साज़िशुनि खे ठगियुनि खे फ्रॉड खे सियासत नालो ॾेई छॾियो आहे बाबा तारीख़ त वञी पढ़ो सियासत यज़ीद जी बि हुई सियासत हुसैन जी बि हुई पर हिकिड़ी लानती ही हिकिड़ी सलामन वारी हुई इहो ई फ़र्क़ु आहे हक़ीक़ी सियासत में ऐं घटिया सियासत में हाणे त अचूं पाण पंहिंजे तक जी ॻाल्हि कयूं भला मूंखे त मुराद शाह वरी चवंदुसि पहिरीं चई चुको आहियां मूंखे साईं मुराद शाह ज़हनी तौर ते सही कोन थो लॻे साईं जिन पंहिंजी विञाए वेठा आहिनि ऐं इनशाला जल्द साईं काइम अली शाह खां बि 10 क़दम अॻिते वारी माना माना बेवकूफ़नि वारियूं ॻाल्हियूं माना ॻाल्हियुनि मां ई ख़बर पए पई तव्हां ॾिसो न वीडियो जेकी वीडियो हली नेट ते जंहिं चए पियो उन में कीअं पियो ॻाल्हाए हीअं पियो ॻाल्हाए माना उन में ख़बर पए पई हमा नॉर्मल न आहे ख़बर पए पई नॉर्मल न आहे उन खां पोइ वई ॻाल्हियूं करे उन ॻाल्हियुनि जो मक़सदु छा आहे त माण्हुनि खे खिलायां माण्हुनि जो ध्यानु हटायां मूं वटि फोटू पियो आहे आउं चवां थो तव्हां फोटू अॼु नेट तां ॻोल्हे रखो जंहिं मंदरु वियो हो साईं जलाल महमूद शाह वटि जाम मशहूरु उहो फोटू पियो आहे उन फोटू बि ॾिसो तव्हां इहो सवाल कयो सभु हिते सेवण जा दोस्तो नेट ते रखी ॿियो कुझु बि न कयो त बाबा तूं छा ला हिन फोटू में छा करण वियो आहीं ऐं हिकिड़ो चकर न आयो 2 टे चकर आयो तबाही करे छॾी हिन कूड़ क़ुरान ॾिसो न क़ुरान खणी जेको फिरी वञे उन ते छा चइबो क़ुरान सचो हू माण्हू कूड़ो ऐं ॾिसजो मूं पंहिंजी ज़िंदगीअ में बि ॾिठो आहे जिन जिन हो कयो उन्हनि सां कुदरत ज़िंदगीअ में वॾो हशर कयो ऐं मिसालूं ॾेई सघां थो पर मिसालूं ॾींदुसि त वरी उहा इलाही पर्सनल थींदो ऐं पर्सनल नथो वञणु चाहियां भले हू केॾा बि किरनि असीं उन मयार खां न किरंदासीं भले हू केॾी बदअख़लाक़ी कनि असीं उन बदअख़लाक़ी ते दोस्तो महिरबानी करे तव्हां जेके ॿुधो पिया हिते तव्हां सभु जेके आहियो हिन इलेक्शन में वञी माण्हुनि खे ॿुधायो हक़ छा आहे माण्हुनि खे ॿुधायो त वोट हिकु ॾींहं जो न आहे वोट ज़मीर जो आहे वोट सिंध जो आहे माण्हुनि खे नशे जो अहसासु ॾियारियो ऐं उन खां पोइ माण्हुनि खे ॿुधायो त बाबा वोट ॾेई तूं ख़यानत न कर पंहिंजी ईंदड़ नसुल सां वोट ॾेई तूं ईअं न कर तोखां वञण खां पोइ तुंहिंजे अचण वारा नसुल चवनि त मुंहिंजो बाबो मुंहिंजो ॾाॾो ही ॿेड़ी ॿोड़े वियो इलाही अहिड़ा मुल्कनि जिते ई माण्हू चवनि था असांजा वॾा ई ग़लतियूं करे विया इन करे हाणे असीं तबाही वञूं पिया इन करे महिरबानी करे जॾहिं वोट थिए वोट ॾियो ऐं महिरबानी करे माण्हुनि खे वधि मां वधि शइ ॿुधायो त बाबा तव्हांजो रेट गदह खां घटि न आहे वोट अगरि 5,000 में था ही ख़रीद कनि गदह त 20-30,000 मिले थो गदह खां पंहिंजो रेट किरायो था गदह खां किरायो था ऐं ही जेके पैसा खणी अचनि था आउं सभिनि खे सलाह ॾींदो आहियां महिरबानी करे सभिनि खे ॿुधायो जंहिंमहिल पैसा खणी अची वोट ख़रीद कनि था दोस्तनि खे ॿुधायो घर में विहारे पैसा फुड़े मोचड़ाणो कुझु कोन करे सघंदो इहो पैसो तव्हांजो आहे इहो पैसो तव्हांजे टैक्स जो पैसो आहे इहो हिननि जो न आहे इहो हिननि जो बिल्कुलु न आहे पैसो इन करे तयारी करो इलेक्शन जी NA जी 77 जी 226 जी तयारी कयो 8 फरवरी ते तारे ते ठपो हणी हिननि खे निस्तो नाबूद कयो।